शलमारून सा मामली रोजो शलमारून सा मामली रोजो जनले नीणे वहा सलात एक बेरोबरी मोहब्बत सा सलात अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, नौगोट शहर में शेखुल मशाइख हजरत कुतुब आलम साईं सदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह जे नगरी में अज ही अजीम शान जेका महफिल मल्हाई पई वञे इन जो उन्वान है शुहदाए करबला। शहीदन जो जिक्र महबूब जे बचड़न जो जिक्र असां जे ईमान जी ग़िज़ा है। महबूब जे बचड़न सां जिनके मोहब्बत होंदी है उहे उन्हनि जी मोहब्बत जा हेड़ा जलसा भी मल्हाईंदा आहिनि, उन जलसन में विखूं भरे हाज़िर भी थींदा आहिनि ऐं इन ज़िक्र पाक जे सदके रब करीम उन्हनि जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदा। छो त महबूब जो घराणो पाक घराणो, करबला जा शहीद, उन्हनि जी इज्जत, उन्हनि जी अज़मत, उन्हनि जो शान, उन्हनि जो मकाम, उन्हनि जो दर्जो जेको रब्बुल आलमीन जल्ल शानु उन्हनि खे अता फरमायो आहे वो बेबयान। लखें ज़बानूं गॾिजी वो तारीफ कन, ज़बानूं आजिज़ आहिनि, अहले बैत जी तारीफ खुटण गिना है। ए बेहतर तारीफ वो है जेका मदीने वाले साईं खुद पंहिंजे ज़बान पाक मां फरमाए जी। उहा तारीफ उन लफ्ज़न में कयूं ऐं ॿुधूं जेका खुद मदीने वाले साईं पाण फरमाए।
ठीक है जी ये जेके बीठल से मेहरबानी करे वेंदो वेंदो मेहरबानी खुदा खुश कनो अल्लाह से आबाद मुझे खबर आता जी मोहब्बत आ तवा दिसण चाहियो था या मूसा जी मोहब्बत ना है पर जन जो जिक्र करना आयो है तबरानी कबीर के अंदर हदीस रिवायत करने वालो हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु मदीने वाले साईं फरमायो तो छा तवां के बुधाया तो सभनी इंसानन के अंदर नाने ऐं नानी जे एतबार खां फल्ले में फल्ला इंसान कौन समझी दवांगा मुझा सोना गाड़ी टोपी वारा तू हेडे मुडे ने यार से उनके छा करे तारो ने तू मुडे ने न को तो के बिजली ठाणी या न को तो के कम चवंदा ही सही तू मुडे ने हां बुधो रिश्ता रिश्तन की गाल पई थी मदीने वाले साईं फरमायो अला उखबिरुकुम बे अक्रमिन नास तवा के खबर बुधाया तो सभनी माण्हुनि मां वधीक इज्जत वारा नाने ऐं नानी जे एतबार खां केर वरी फरमायो तवा के बुधाया तो सभनी इंसानन मझा चाचे ऐं पुफी जे एतबार खां भल्ले में भल्ला इंसान केर वरी फरमायो तवा के बुधाया तो पूरी इंसान जात के अंदर पूरी कायनात इंसानियत के अंदर सभनी में वधीक पीर ऐं अम्मड़ जे एतबार खां वधीक इज्जत वारा केर फरमायो तवा के बुधाया तो सभनी इंसान मझा अब्बे अम्मा जे एतबार खां वधीक इज्जत ऐं शान साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह बुधायो मुझा महबूब पंजी मिठी मिठी ज़ुबान मां बुधायो मदीने वाले साईं फरमायो तो मुझो बचड़ो ऐं मुझो बचड़ो हसन ऐं मुझो बचड़ो हुसैन नाने ऐं नानी जे एतबार खां सभनी इंसानन में भल्ला ॾिसण चाहियो तो मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन हसन हुसैन जो नानो मोहम्मद करीम हिनन जी नानी सैयदा ज़किया खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा तवा के बुधाया त अब्बे अम्मड़ जे एतबारों सभनी का भल्ला केर हिन मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन हिन जे जो अब्बो जे जी अम्मा खातूने अतहर फातिमा तवा के बुधाया त तवा सभनी में चाचे ऐं पुफी जे एतबार खां वधीक शान वारा वधीक इज्जत वारा केर हिन मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन हिन बचड़ो हसन ऐं हुसैन हिन हिनन जो मामो कासिम बिन मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह जो बचड़ो कासिम हिनन जो मामो ऐं हिनन जो मासियूं सभनी
दुनिया वारन जे मासुन का वधीक इज्जत ऐं शान वारियूं आहिनि बीबी रुकैया, बीबी ज़ैनब, बीबी उम्मे कलसूम जेके मोहम्मद करीम जूं न्याणियूं आहिनि हसन हुसैन जूं। भाई सिंधी तो गलाया तव्हांजी ॿोली तो गलाया छो भला चुप कयो वेठा गाल समझ में अचे थी या कोन थी अचे तव्हांखे नानी मामी मासी चाची कोन्हे छा गलायो न को तव्हां नाज़ कंदा आहियो हर को पंहिंजे अबे ते नाज़ कंदो आहे को पंहिंजे चाचे ते नाज़ कंदो आहे को पंहिंजी अम्मा ते नाज़ कंदो आहे पर नाज़ करे त करबला जो शहीद हुसैन नाज़ करे। मदीने वारे साईं फरमायो त जंहिंजूं मासूं टे न समझी हाँ हो वरी भोतार चवंदा आहिनि त मोहम्मद करीम खे न्याणी हुई हिकिड़ी मुस्तफा जे घराणे खे खटाइण जन खे मदीने वारो साईं खुद बयान करे रहियो आहे। पाण मदीने वारे साईं फरमायो त मुझे हसन ऐं हुसैन जूं मासूं टे वरी नाला घणे ॿुधायूं हाणे ॿुधाए त मुस्तफा जी ॻाल्हि मञंदे या हिन भोतार जी ॻाल्हि मञंदे जेको चवे थो त मोहम्मद के सिर्फ हिकड़ी न्याणी हुई टे न्याणियुनि ॿियुनि जो इनकार थो करे उहो गोया मुस्तफा जे घराणे जे शान खे घटाए रहियो आहे मुस्तफा जे पाक न्याणियुनि जे शान जी बेअदबी करे रहियो आहे। इहो हुबदार नाहे गद्दार कोन समझो। मदीने वाले साईं फरमायो त मुझे बचड़े हसन ऐं हुसैन जूं मासूं रुकैया उम्मे कलसूम ऐं ज़ैनब ये टई मोहम्मद करीम जूं न्याणियूं आहिनि ऐं हसनैन जूं। पोइ मदीने वाले साईं फरमायो त मां मोहम्मद करीम जन्नत में मुझी घर वारी खदीजा जन्नत में हसन जो अब्बो हुसैन जो अब्बो अली जन्नत में हिनन जी अम्मा जन्नत में हिनन जो चाचा जन्नत में हसन हुसैन जूं पुफियूं जन्नत में हसन हुसैन जा जो मामो जन्नत में हसन हुसैन जूं मासियूं जन्नत में। मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन भी जन्नत में पर जन्नत में कहिड़े शान सां कहिड़े एज़ाज़ सां जन्नत में घणा ही मोमिन वेंदा पर हसन हुसैन जॾहिं जन्नत में वेंदा त कहिड़े शान सां वेंदा। मदीने वाले साईं फरमायो तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो त जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा त जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा त मुंहिंजो बचड़ो हसन ऐं हुसैन हूंदा। वरी इत जन्नत जी गाल्हि पर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उहो ॾिहाड़ो जेको 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो जंहिं ॾिहाड़े नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो माण्हू पंहिंजे पघर में टिमंदड़ हूंदा। मदीने वारे साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो त उन ॾिहाड़े ते अना वबनाय व बिनती व अली फी कुब्बतिन तहतल अर्श यौमल क़ियामा। अञा हिकिड़ो भेरो जो सुभान अल्लाह। साईं दा फरमाइनि त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह जे अर्श जे हेठां हिकिड़ो कुब्बो हूंदो हिकिड़ो नूर जो शामियानो लॻल हूंदो उन शामियाने जे अंदर हिकु ऊंचो स्टेज हूंदो ऊंचो मकाम ठहियल हूंदो उन ऊंचे मकाम जे अंदर मां मोहम्मद करीम हूंदुसि वबनाय मुंहिंजा ॿई बचड़ा हसन ऐं हुसैन मूंसां गॾु हूंदा।
वबनती ऐ मुझी न्याणी जन्नत जी मालिकाणी मूसा गड्डू ओ उन्हें अर्श वारे कुब्बे जे हेठा मुझी न्याणी मूसा गड्डू हुंदी ऐ मुझो बिरादर अली मूसा गड्डू हुंदो गाल समझो अना वबनाय मां ब मुझा पुत्र घणा जा वबनती मुझी न्याणी साईं फरमाइंदा व अली घणा जा जिंजो पंज तन पाक सा प्यार ना तेजे कल में जो इतबार ना जिंजो पंज तन पाक सा प्यार ना तेजे कल में जो इतबार ना तन भोतारन खा धार आयूं असा हैदर जा हुबदार आयूं असा हैदर जा हुबदार आयूं कंदा आल नबी असा प्यार आयूं असा हैदर जा हुबदार आयूं कंदा आल नबी असा प्यार आयूं जेके प्यार कंदा आयो से गरजी पढ़ो कंदा आले असा हैदर जा हुबदार आयूं कंदा आले नबी असा प्यार आयूं जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुहद्दिस है समीर रहमतुल्लाह अलैह पंजे हदीस जे किताब मजमउ ज़वाइद में रिवायत आणन था त मदीने वारा साईं मुझा सोना हबीब सोमानी जी नमाज पढ़ाइण जे लाइ जलवा नुमा थिया छा जे लाइ आया ॻाल्हायो छा जे लाइ आया नमाज पढ़ाइण आया छा जे लाइ आया केड़ी नमाज हुई साईं सोमानी में ॾाढी ॾुखी आहे सी लॻो पियो आहे लिखो पियो थी सवड़ में डोरणो हुजे पोचे पटे वहाए जम सगो थे हां नमाज का बरो अल्लाह जो फर्ज नथो नसीब साईं फरमाइण था त मुनाफिक ते बन नमाज़ूं ॾाढियूं ॾुखियूं मुनाफिक माण्हू खे बन नमाज़ूं ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि हिकिड़ी फजर जी नमाज़ बि सुम्हण जी नमाज़ जेके ये बन नमाज़ूं ॾुखियूं थियूं लॻनि त फ़ैसिलो पाण करे मदीने वारे साईं फरमाइनि इहो केरु आहे वदा जरिमल रब जो सद मिले त नरम गरम बिस्तर छॾे रब जे दर ते आ नमाज अदा कर विख खणंदो वञ या अहमद बशिरिल मशाईन फि ज़ुल्म इलल मसाजिद बिन्नूर ताम यौमल क़ियामा ओ मुंहिंजा महबूब जेके रात जे ऊंदायुनि में मस्जिद रे विखूं खणी था अचनि उन्हनि खे मुबारक ॾे त क़यामत जे ॾियारे उन्हनि जा मुंहं रोशन हूंदा मुझा सोना हबीब सोमानी जी नमाज जे लाइ तशरीफ फरमा थिया आहिनि ऐं हज़रत अबू हुरैरो सोनो रिवायत थो करे पियो त मुझा सोना हबीब नमाज पढ़ाइण आया त पई शहज़ादा हसन ऐं हुसैन मुंहिंजे दिल पर नबीअ सां गॾु आया बचड़े खे प्यार मिलंदो आहे न त उहो अबे खां ॾाॾे खां नाने खां जुदा न थींदो ॿाहिरि वॾो निकिरंदो त पोयों नंढड़ो गॾिजी पवंदो आहे सुभान अल्लाह
महबूब सोमणी नमाज ते आया मुझा आका सोमणी नमाज ते आया तो पुछा भाई शहजादा दिलबर नबी सा गड्डू आया जेरी मल मदीने वाले साईं इमामत नमाज पढ़ाइण शुरू कई तो शहजादा मुसले जे पासे में बीठा रहा जेरी मल मदीने वाला साईं सजदे में व्या तो बई शहजादा मुझे दिल पर नबी जे पाक पुठिय ते चढ़ी वेठा जेरी मल शहजादा मुझे आका जे पाक पुठिय ते चढ़ी वेठा महबूबन सजदो करे उथण जो इरादो कयो शहजादा मथूं या वो महबूबन पंजा बई हथ बचड़न में विझी आराम सा नरमी सा पंजे बचड़न के लाहे हेठ जमीन ते विहारियो ऐं ॿी रकात जे लाइ उथिया उलमा का पूछो जे करे बई हथ पंजे नमाज में हेडे होडे करे अमल कसीर के नमाज टूटी पौंदी आ पर हे तो खुद शरीयत जो मालिक पाण आ सरवरे आलम शहजादन के हेठ लाथो आराम सा हेठ मुसल्ले ते विहारियो पाण ॿी रकात पढ़ायो वरी सजदे जी नौबत आई वरी शहजादा मथों चढ़ी वेठा मुझे दिलबर नबी हेडो नमाज भी हले पई हेडो मोहम्मद करीम जी नमाज रब जो मेराज पियो थे होडो हसन हुसैन जो भी मेराज पियो थे जेरी मन नमाज पढ़ी फारग थिया नमाज पढ़ी फारग थिया तो मुझे आका फरमायो तो ए बचड़ा वञो पंजी अम्मड़ में वापस वञो छा फरमायो तो बचड़ा पंजी अम्मा दे हाने वापस घर मोटी वञो हजरत अबू हुरैरे चयो मूं अर्ज कयो या रसूल अल्लाह जे मुखे मोकल दियो त मां शहजादन के हवेली पाक तई दर मुकद्दस तई छदे अचा महबूब फरमायो वठी वञीन पर रात ऊंदा ही हुई गाल हाने समझण जी जेका हाण गाल जो कया हुआ समझण रात ऊंदा ही हुई गली में अंधेरो हुयो जेरी मल बचड़ा वठी करे हजरत अबू हुरैरा चयो त मां शहजादन के वठी हलण लगुस रस्ते में ऊंदे हुई गली में ऊंदे हुई त शहजादन चयो त नाना साईं रस्ते में ऊंदया शहजादन जो इहो चवण त आसमान मजा खिवण वांगुर तजल्लो थियो न ककर हुया न झुड़ हुयो न बादल हुया पर बादलन में भी खिवण चिमकंदी आ त हिकड़ी घड़ी जे ला चिमको थींदो आ वरी ऊंदे थी वेंदी आ पर हीअ त खिवण बि का खिवण हुई जेका हसनैन के रस्ते ॾेखारण जे ला रोशन थी खिवण जो तिजलो बंद न थियो रोशनी खत्म न थी इहो रोशनी एड़ी त चमकी जो मदीने जा दरो दीवार रोशन थी वियो हर पासे उजालो थी वियो ऊंदाही में रोशनी थी वई रात मचा ॾींहुं थी वियो खिवण तव्हां पाण ॾिठी आ जेमल जोरदार खिवण चिमकंदी आ त तव्हां ॾिठो आ त केॾी रोशनी थी वेंदी आ ईअं लॻंदो आ कॾहिं कॾहिं अहिड़ी चिमकंदी आ ॼणो सम्झंदा आहियूं ॾींहुं थी वियो आहे अब हाओ करण पर वो थोड़ी हिकड़ी जे अख छिंबण जे ला वरी गायब थी वेंदी आ पर हीअ खिवण हीअ रोशनी अॼु न पंहिंजी मर्ज़ी सां आई हुई न पंहिंजी मर्ज़ी सां बंदि थियणी आ अॼु आई भी हसनैन जी ख्वाहिश ते आ त हाणे तेसी या उछामणी नाहे जेसी हसनैन पंहिंजे मंज़िल ते पहुचने ॻाल्हि समझ में आई हसनैन जो मकाम दर्जो छा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
गाल बन सुनन इब्न माजा में हदीस रिवायत करने वालो हजरत यअला बिन मुर्रा सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी जो रिवायत करे तो मुझे महबूब के का दावत मिली हुजूर तशरीफ वठी विया वापस मोटिया जड़ी मतलब वापस मदीने शरीफ ले अचन पिया त मदीने शरीफ जी एक तंग गली मजा गुजरिया घिटियूं के रास्ता कुशादा के वरी सोड़ा रास्ता हुंदा है हाय हाय मदीने जी घिटी तक घिटी आ रब शल सा सभिनी के मदीने जो घिटियूं घुमा हम फकीरों को मदीने हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी हम फकीरों को मदीने जेडी मल मुझा सोना हबीब वापस तशरीफ फरमा दिया मदीने जी गली में आया तो नंढड़ा बार रांद पिया खेडे नंढड़ा बार रांद पिया खेडे उन्नन बचड़न रांद खेडण वारन में हजरत सैयदना इमाम हुसैन मुझा सोना हबीब गली में ले गया हाय तो मंजर तो को मंजर हो मदीने वाला साईं गली में ले ही रहा ऐ बचड़े के सदके तो बच हलिया भाकुर ये नंढड़े बार के सदबो हलिया भाकुर पानी नंढड़ो करीब आयो वरी पोइते हटे ये बार की आदत हुजूर उतम उठया वरी अगे वनी शहजादे जे बैठे वरी बचड़ो वेझो आयो वरी बे पासे रोड़ी हुजूर वरी ओनो अचे वेठा ता जो सहाबी दिसन पिया त बिनी जहान जो सरदार अर्शे मुअल्ला ते वनी रब जो तूबतू दीदार करण वारो नबी काब कौसैन जे कुर्बतुन ते वजण वारो पाक पैगंबर अल्लाह जो लाडलो नबी इमाम हुसैन सा मदीने जे गली में ये रात पिया खेडन ये उन बचड़े जी दिल जोई पिया कन उन बचड़े के सीने सा पिया ताज जेरी मल शहजादो करीब आयो तो मुझे महबूबन खणी भाकुर पातस खणी सीने सा लातूस हजरत यअला बिन मुर्रा तो चवे त महबूबन हिकड़ो हथ शहजादे जे खादी दे हेठो बियो हथ शहजादे जे मथो पो मदीने वाले साईं पंजा चप्पा इमाम हुसैन जे चप्पन ते रख हाय हाय चप्पा चप्पन पे रखियो ऐं पंजी ज़बान मुबारक इमाम हुसैन की चूसा याद करो या गाल याद छा कयो पंजी ज़बान मुबारक चूसा ऐं पो मदीने वाले साईं जेकी लफ्ज फरमाया से वे लफ्ज काबिल तवज्जो है मदीने वाले साईं फरमायो तो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमा है ऐं मां मोहम्मद करीम हुसैन मंझा हुसैन सिफ्तुम मिनल असबाब हुसैन डोटन मजा एकड़ो डोटो हुआ या पाकीज़ा औलाद मजा कुरान मजीद जे आयतुन के सामो रखे अगर सिफ्त ऐं असबाब की माना कई वने तो सिफ्त जी माना थींदी तो हुसैन पाकीज़ा औलाद मजा एकड़ो पाक पुटड़ो मदीने वाले साईं फरमायो तो हुसैन मुमा ऐं मां मोहम्मद करीम गाल समझो पहरो जुमलो तो हर को समझे तो इमाम हुसैन मदीने वाले साईं जो बच्चो आ न्याणी जो पुत्रा डोटो आ पर बलक मदीने वाले साईं फरमाते उमा इब्न ये मुझा पुत्र है ये गाल समझ में अचे इमाम हुसैन की तरबियत कयूं तालीम ॾिनऊं सब कुछ महबूबन जे ही नजर करम सां ये गाल समझ में अचे थी तो हुसैन मुमा पर अना मिनल हुसैन मां हुसैन मचाया इने जो राज
असल में इतिकड़ो राज आ त मदीने वारा साईं जहे मकसद के दुनिया में खणी आया जेको कॉन्सेप्ट आंदो जेको दुनिया के अंदर एम ऑफ लाइफ हुयो जिंदगी जो मकसद हुयो अल्लाह जे दीन की प्रचार कर जो झंडो गली गली नगर नगर शहर शहर इस्लाम जो झंडो बुलंद कर मदीने वाले साईं जो मकसूद ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी पूरी जिंदगी मुबारका के मुतालियो कयो त महबूबन करीमन इन मकसद जे तहत जिहाद भी कया जंगू भी कयूं तालीम दी तरबियत दी सहाबन किरामन के जलवतुन में खलवतुन में इस्लाम की तरगीब तरवीज इस्लाम की गलबे दे लाए मदीने वाले साईं पूरी जिंदगी गुजारी ऐं पो को वक्त एड़ो अचणो हुयो जडे इस्लाम के मुश्किल घड़ी अचण वारी हुई इस्लाम जे मथा दुखियो वक्त अचण वारो हुयो ऐं इस्लाम के दोबारा जिंदगी ॾियण वारो इमाम हुसैन नची सुभान अल्लाह हां इस्लाम के जडे हिकड़ो जालिम जाबिर जानी शराबी हाकिम जडे इस्लाम जो पाड़ू पटण लगो जडे इस्लाम के नाबूद करने की कोशिश करने लगो तो मुझे सोने इमाम हुसैन अज नाने के दीन के जिंदा करने के लाए पंजी जान जो नजरानो पेश जेको मदीने वाले साईं तरबियत पे कई तालीम पे दी फातिमतु ज़हरा लोलियों पे दिनियो मौला अली शेरे खुदा शुजाअत जा सबक पे सिखारिया हैदर करार पंजे हिन बचड़े के जेका 56 साल जिंदगी जे अंदर जेको मौला अली शेरे खुदा पंजे हिन शहजादे के जेका तालीम ऐं तरबियत पे दिनी अम्मा खातून अतहर रातुन ऐं ॾींहन जो पंजे बचड़े जी जेका तरबियत पे कई उहा सिर्फ हिन जे लाइ हुई त इस्लाम जे मथां दुखियो ॾींहुं ईंदो उन वक्त में सोनो हुसैन इस्लाम के दोबारा जिंदा करे मैदान करबला जे अंदर बातिल के नेस ताईं नाबूद कंदो हक जे झंडे के बुलंद कंदो त सैयदुल शुहदा इमाम हुसैन कदे कुल्हन ते पे सवार कया कदे ज़बान पे चूसने महबूब लेटे कहन त सीने ते इमाम हुसैन महबूब सजदे में हम त पुठी ते इमाम हुसैन महबूब मदीने जी गली में हम त कुल्हे ते इमाम हुसैन हसन हुसैन जी जो वात मुबारक मदीने वाले साईं जी ज़बान पर हिकड़ी रिवायत में ये वायो त इमाम हुसैन जी ज़बान खुद हुजूर मदीने वाले साईं पाण चूसी ही तरबियत पे थी ही तरबियत पे थी एड़ी तरबियत पे जो मुसन्नफ इब्न अबी शैबा जे अंदर रिवायत अचे थी त कानल हुसैन रदियल्लाहु ताला अन्हु आलिमन आबिदन ज़ाहिदन मुतबर्रिअन खाशिअन आयतुम मिन आयातिल्लाह हाय इमाम हुसैन आबिद हो ज़ाहिद हो अल्लाह जे खौफ रखण वारो हुयो फसीहन बलीगन इमाम हुसैन गुफ्तार में मेठाज वारो हुयो फसाहत बलागत वारो हुयो अगते मदीने वाले साईं जे हिन शहजादे जी तारीफ कंदे मुसन्नफ इब्न अबी शैबा रिवायत में चवे तो त इमाम हुसैन अल्लाह जे आयतुन मजा हिकड़ी आयत हुयो अल्लाह जे निशानन मजा हिकड़ी निशानी हुयो
इमाम हुसैन पंहिंजे अहद में पंहिंजे दौर में इमाम हुसैन जे ज़ुहद खे ॾिसो एड़ो ज़ाहिद कोने हिन जे शुजाअत खे ॾिसो एड़ो शुजा ऐं बहादुर कोने इमाम हुसैन जी सखावत खे ॾिसो एड़ो सखी कोने हिन जे जूदो करम खे ॾिसो एड़ो जवाद कोने इमाम हुसैन जे ज़ुहद खे ॾिसो त एड़ो रातनि जे जागण वारो कोने इमाम हुसैन जी किरत खे ॾिसो एड़ो क़ुरान जे पढ़ण वारो कोने पुजर है वो वक्त आयो इमाम हुसैन ॾिठो त मुझे अबाण मुखे जंहिं मक़सद जे वास्ते हेॾा कुर्ब ॾेई पालियो आहे अॼु उन दीन जी हिफ़ाज़त करणी आहे जॾहिं सरेआम शराब पीअण लॻो ज़ानी शराबी यजीद जॾहिं सरेआम शराब पीअण लॻो बेहयाई जो इर्तिकाब करण लॻो त मुंहिंजे सुहिणे